बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो ज़मीर आहे ऐं मां मैथ्स जो उस्ताद आहियां। अॼु मां तव्हांखे सम्झायां थो त स्क्वायर माना हिन जी माना आहे माना हिक खे हिक सां ई मल्टीप्लाई करिणो आहे। हिकु मल्टीप्लाई बाय हिकु त इक्वल थींदो असां वटि हिकु। अहिड़े तरीक़े सां असां वटि डिजिट आहे ॿ, ॿिनि जो स्क्वायर माना ॿ मल्टीप्लाई बाय ॿ। ॿिए खां घणा असां वटि 4। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां 3 रखंदासीं त 3 जो स्क्वायर माना 3 मल्टीप्लाई बाय 3। 3 मल्टीप्लाई बाय 3 इक्वल घणा असां वटि 9 थिया। जीअं असां वटि हिकिड़ो ज़मीन जो टुकड़ो हूंदो आहे, ज़मीन जे टुकड़े में 3 बाय 3 जेकॾहिं फुट हूंदा आहिनि उहो हिकिड़ो गज़ हूंदो आहे। 3 बाय 3 फुट छा हूंदो आहे? हिकिड़ो असांजो गज़ हूंदो आहे। त उनखे असां छा कंदा आहियूं? स्क्वायर कंदा आहियूं। माना 3 फुट हीअं, 3 फुट हीअं ऐं 3 फुट हीअं, हिनखे छा चवंदासीं असां? स्क्वायर कंदा। माना 3 फुट हीअं, 3 फुट हीअं ऐं 3 फुट हीअं ऐं 3 फुट हीअं। फॉर सपोज था कयूं असां त हीअ असां वटि 3 फुट आहिनि त 3 3 त घणो थींदो असां वटि? 3 3 त 9। माना हीअ हिकिड़ो क़िस्म जो छा थियो असां वटि? गज़ जो। इनखे असां चवंदासीं स्क्वायर। माना हीअ असांजे शिकिल में आहे, हीअ माना स्क्वायर जी फॉर्म में थी। अहिड़े तरीक़े सां 4 जो स्क्वायर माना 4 मल्टीप्लाई बाय 4। 4 जो घणा थिया असां वटि? 16। अहिड़े तरीक़े अच्छा ही असां ज़रब खे इंग्लिश में असां चवंदा आहियूं मल्टीप्लिकेशन। ज़रब खे असां चवंदा आहियूं मल्टीप्लिकेशन। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां वटि 10 जो स्क्वायर आहे, 10 जो स्क्वायर आहे त माना 10 मल्टीप्लाई बाय 10। 10 मल्टीप्लाई बाय 10। त असां हिनखे सिंपल शॉर्टकट ईअं करे सघूं था, हिक खे हिक सां मल्टीप्लाई कंदासीं असांखे हिकु ई मिलंदो। अच्छा हिकु ज़ीरो ई, हिकु ज़ीरो ई, ॿ ज़ीरो ॾींदासीं असां वटि घणो थींदो? 100 थींदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां वटि आहे 11, 11 जो स्क्वायर मीन्स 11 मल्टीप्लाई बाय 11। 11 मल्टीप्लाई बाय ज़रब 11 ही थींदा असां वटि 121। छा थींदा असां वटि? 121। अहिड़े तरीक़े सां 12 मल्टीप्लाई बाय 12 जो स्क्वायर मीन्स 12 खे 12 सां मल्टीप्लाई कंदा। 12 खे 12 सां मल्टीप्लाई कंदासीं। माना 12 मल्टीप्लाई बाय 12। माना हिकड़ी साइड 12 है तो बी साइड हुन जी चाहे 12 ही आहे। मिसाल हिकिड़ो माना ही साइड असांजी 12 है तो ही बि असांजी साइड घणी आहे? 12 है। अच्छा ही हिन जो ऑपोजिट में ही बि घणी आहे असां वटि? 12 है। हिन जो ऑपोजिट ही आहे, ही बि असां वटि घणी आहे? 12। हिनखे असीं छा चवंदासीं? स्क्वायर चवंदासीं। छा चवंदासीं असां? स्क्वायर। मिसाल हिकिड़ो असां घर ठाराईंदा आहियूं, हिकिड़ो कमरो आहे असांजो 12 बाय 12 जो, 12 बाय 12 जो कमरो आहे। उनमें असां जेकॾहिं छत जूं रूफ जूं फुट जूं सिरूं असां जेकॾहिं लॻायूं था त जेकॾहिं हू ख़बर कीअं पवंदी त असांखे सिरूं केतिरियूं ईंदियूं? त 12 खे 12 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि ईंदियूं 144। माना 144 रूफ जूं सिरूं ईंदियूं असां वटि। ऐं उहा सिर बि छा हुजे? स्क्वायर में हुजे। छा हुजे? उहा बि असां वटि स्क्वायर में हुजे, माना फुट जी पूरी हुजे। 12 बाय 12 जो कमरो हूंदो त हुन में 144 सिरूं लॻंदियूं त हुन जी जेका छत आहे उहा अची वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि डिजिट आहिनि, जीअं 13 मल्टीप्लाई बाय 13 आहे मीन्स 13। अच्छा हिन में ईअं हूंदो आहे बेस ऐं पावर विल बी एडेड। हिनखे असां हीअं लिखूं या हिनखे असां हीअं लिखूं या असांखे हिनखे 169 हिन जो जवाबु छा ईंदो असां वटि? 169। घणो ईंदो? 169। माना ॻाल्हि असांजी साॻी आहे। माना 13 खे 13 सां ई मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि 169 ईंदो। जेकॾहिं तव्हांखे हीउ असांजो सिलसिलो पसंदि अचे थो त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा।